में ॻाल्हि कंदासीं उन फ़नकार जे बारे में जंहिं पीपल्स पार्टी जे लाइ तमामु घणा बहितरीन सॉन्ग तैयारु कया। हालांकि जलाल चांडी भी 3 सॉन्ग चया हुआ, 3 एल्बम रिलीज़ कया हुआ पीपल्स पार्टी जे लाइ ऐं बिलावल भुट्टो ऐं उन खां अलावा बेनज़ीर ऐं ज़रदारीअ जे लाइ। लेकिन हे जेको सॉन्ग तमामु घणो वायरल थियो उहो हुयो मोहम्मद उर्स चांडे जे बारे में, त भुट्टे जा दुश्मन असां ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। दोस्तो इहो सॉन्ग चंद साल अॻु में असां जॾहिं फिरंदा हुआसीं पार्टीअ में, जॾहिं इलेक्शन वेझे हूंदा हुआ त इहो सॉन्ग तमामु घणो असां ॿुधंदा हुआसीं वॾनि वॾनि लाउडनि में। त इहो ई गीत हलंदो हुयो मोहम्मद उर्स चांडे जो, त भुट्टे जा दुश्मन असां ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। भुट्टे जा दुश्मन ॻोल्हे ॻोल्हे मारिन या न मारिन, लेकिन इहो सॉन्ग तमामु घणो वायरल थियो हुयो ऐं इहे कलाम तमामु घणी मक़बूलियत बि माणी सिंध में। हालांकि पंजाब ताईं बि पीपल्स पार्टीअ इन सॉन्ग खे तमामु घणो उते हलियो ऐं तमामु घणो माण्हुनि में मक़बूल थियो। दोस्तो जलाल चांडीअ बि 3 कलाम चया हुआ, लेकिन जलाल चांडे जे कलामनि खे बि हिन मोहम्मद उर्स चांडे जे इन कलाम तमामु घणी जेको आहे सो पॉपुलर थियो। ऐं हालांकि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त आसिफ अली ज़रदारी ऐं जलाल चांडियूं पाण में हिकु बहितरीन दोस्त हुया, जेको हिन वक़्तु मौजूदु आहे सदर आहे असांजे पाकिस्तान जो। ऐं जलाल चांडे जो शागिर्द हुयो मोहम्मद उर्स चांडियो। पोइ मोहम्मद उर्स चांडे खे जलाल चांडी मुतारिफ़ करायो हुयो ऐं जलाल चांडी जेको आहे सो अॻिते हाणे मोहम्मद उर्स चांडे खां इहो कलाम रिलीज़ करायो हुयो पीपल्स पार्टी जे तरफ़ां। पोइ इन जा पैसा केतिरा मिलिया जलाल चांडे मोहम्मद उर्स चांडे खे वठी ॾिना ऐं मोहम्मद उर्स चांडे घणा पैसा वरिता। हालांकि इहे ॿई फ़नकार लालची न हुया ऐं घणी लालच न रखंदा हुया। जेका बि ख़ुशीअ सां 5 रुपया मिलंदा हुया उहो वठी छॾींदा हुया। ऐं इहे जेको आहे सो मक़बूल तरीन फ़नकार हुया सिंध जा, जिन्हनि तमामु घणी थोरे अरसे में तमामु घणी मक़बूलियत माणी सिंध में। ऐं यकतारे चपड़ीअ खे एॾो उरूज ॾियारियो इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो यकतारे चपड़ीअ खां सवा उन टाइम में कलाम केरु ॿुधण जे लाइ तयारु न हुयो। 1985 थियो, 86 थियो, 87, 90 जे ॾहाईकीअ में बि यकतारे चपड़ीअ जो तमामु घणो उरूज हुयो। ऐं जेके बाजनि वारा फ़नकार हुया उन्हनि पंहिंजा बाजा भञी छॾिया या उन्हनि पंहिंजा बाजा ॿोरीअ में विझी करे कंहिं कुंड में फिटी करे छॾिया हुया। उन टाइम में यकतारे चपड़ीअ जी एॾी धूम हुई ऐं एॾो माण्हू ॿुधंदा हुया यकतारे चपड़ीअ खे, जो जलाल चांडियो यकतारे चपड़ीअ में नई जान विझी छॾी हुई। छाजे करे जो यकतारे चपड़ीअ खे जीअं हवा में उॾारींदो हुयो जलाल चांडियो, त माण्हू सभई तवजो थी वेंदा हुया। दोस्तो उन टाइम में सभ खां घणा केस्ट जेके खपंदा हुया, हालांकि फ़नकार उन टाइम में बि खोड़ हुया, लेकिन सभ खां घणा जेके केस्टूं खपंदियूं हुयूं उन टाइम में, त उन टाइम में जलाल चांडियो, फ़ौदिया सूमरो ऐं मोहम्मद उर्स चांडे इन्हनि रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा एॾा केस्ट खपंदा हुया उन टाइम में ऐं इहे ॿई 3 फ़नकार एॾा मक़बूल थिया उन टाइम में ऐं इन्हनि दौलत बि बेअंदाज़ कमाई ऐं उन खां अलावा इन्हनि 3 फ़नकारनि इज़त बि तमामु घणी कमाई सिंध में। अॼु 2025 में तव्हां ॾिसो त तॾहिं बि अॼु बि जेको आहे सो मक़बूल ओतिरा ई आहिनि इहे 3 फ़नकार। हालांकि अॼु बि खोड़ सारा फ़नकार आहिनि सिंध में, लेकिन इन्हनि ॿिन्हिनि 3 फ़नकारनि खे अॼु ताईं बि तव्हां ॾिसंदव त तमामु घणो माण्हू ॿुधनि था ऐं तमामु घणो सर्च पिया कनि इन्हनि 3 फ़नकारनि खे। त दोस्तो उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, त वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।